पंजाब ऐं खैबर पख्तूनख्वा में चूंडूं मुलतवी करण ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी दरख़्वास्त ते ॿुधणी अॼु 3 ॾींहं बि जारी आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी दरख़्वास्त ते चीफ जस्टिस पाकिस्तान जस्टिस उमर अता बंदियाल जी सरबराही में सुप्रीम कोर्ट जी 5 रुकनी बेंच ॿुधणी करे रही आहे। बेंच में चीफ जस्टिस उमर अता बंदियाल, जस्टिस एजाज़ुल हसन, जस्टिस मुनीब अख्तर, जस्टिस अमीनुद्दीन खान ऐं जस्टिस जमाल खान मंदोखेल शामिल आहिनि। ॿुधणी शुरू थियण खां अॻु सुप्रीम कोर्ट जे रजिस्ट्रार ऑफिस खे नवाज़ लीग, पीपल्स पार्टी ऐं जमीयत उलमा इस्लाम तरफ़ां चूंड मुलतवी केस में धुर बणिजण जी दरख़्वास्त दाख़िल कराई वई आहे। उन खां अॻु रजिस्ट्रार ऑफिस टिनि सियासी पार्टियुनि जी धुर बणिजण जी दरख़्वास्त वसूल करण खां इनकार कंदे ॿुधणी दौरान दरख़्वास्त अदालत में जमा कराइण जी हिदायत कई। वाज़े रहे त पाकिस्तान मुस्लिम लीग नून, पीपल्स पार्टी ऐं जमीयत उलमा इस्लाम फंक्शनल गुज़िरियल ॾींहुं ॿुधणी खां अॻु चूंडूं मुलतवी करण खां PTI पारां सुप्रीम कोर्ट में दाख़िल दरख़्वास्त ते धुर बणिजण जो फ़ैसिलो कयो हो।